तू छा चरी थी वई आहीं शगुफ्ता? छो मामी? हाणे तू शीदिन जे घर वेंदी अली जो मंगणो कराइण। मामी केड़ो मां पंहिंजे हथनि सां कराईंदमि? असां ॿई सिर्फ़ फंक्शन में वेंदासीं। वेंदीसीं जो छा मतलब? वेंदासीं मतलब असां ॿई। रईस पहिरीं तुंहिंजी मुंडी लाहींदो ऐं पोइ हिन जी। 2-3 साल विलायत चारे आई बस रीतू रस्मों विचारे वेठी आहे। अम्मी कहिड़ो फ़र्क़ु थो पए जेकॾहिं असां वयूंसीं त? पुट इहो त तूं पंहिंजे पीउ खां पुछिजे, उहो ई तोखे पंहिंजी हैसियत ॿुधाईंदो। हैसियत में वॾो थियण जो मतलब इहो त न आहे मामी त तव्हां के ॿिए जी इज़त ई न कयो। अच्छा हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे मामी, ऐं तव्हां अञा ताईं उन्हनि पुराणे रस्मनि रिवाजनि में फाथा पिया आहियो। तव्हां ॿई सोनीअ जे घर मंगणे जी दावत में न वेंदो, सम्झव? रईसन जो इज़तूं हीअ छोकिरियूं मिटीअ में मिलाईंदियूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।